कॾहिं कॾहिं मुंहिंजी नंढड़ी धीउ आहे 10 साल जी, ऐं घर वेंदो आहियां त वरी फुटबॉल खेॾंदी आहे। फुटबॉल सां रांदि करे स्कूल विस्कूल मां अची टपा बि ॾींदी आहे। मूंखे चवंदी आहे बाबा वरी किथां किथां पिया अचो, ॿुधायांसि बाबा हिन कम सां वियोसि, सदा हिन कम सां वियोसि। बाबा छो छाला? बाबा ही ज़ुल्म आहे फलाणो माण्हुनि सां। बाबा ज़ुल्म आहे त पोइ ॿिया कोन था कनि, तव्हीं रोज़ था वञो। बाबा हाणे असांजे मथे ई भरी आहे, ॿिया नथा सम्झनि, मथे ई भरी भरी हुनखे सम्झ में ॻाल्हि कान अचे। पोइ आउं वरी चवंदो आहियांसि त भला हीअ फुटबॉल आहे, तूं मैच पई ॾिसी क्रिकेट जी फुटबॉल जी, इन में तूं छो थी ख़ुशि थी त फलाणी टीम खटे थी, फलाणी हाराए थी, जेका तुंहिंजी टीम हाराए वञे ॾुख छो थो थिए? पोइ मूंखे चवंदी आहे त मूंखे वणे थी टीम। स्पेन जी हिकिड़ी अलाए रियल मैड्रिड अलाए छा बणायो उहो नालो आहे, हीअ वरी हिकिड़ी फुटबॉल जी टीमूं आहिनि, उहा वरी हाराए वेंदी आहे त वरी पोइ हुनखे ॾुख थींदो आहे। जर्मनी टीम खटे वेंदी आहे, त आउं चयो तोखे ॾुख छो थो थिए, तूं त हिते जी आहीं पाकिस्तान जी, उन मुल्क सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो हुयो, तोखे ॾुख थो थिए त ऑस्ट्रेलिया जी क्रिकेट टीम थी हाराए या फुटबॉल जी, भई मूंखे वणे थी। त आउं सम्झाईंदो आहियां, आउं चवंदो हिते बि 2 टीमूं आहिनि, हिकिड़ी आहे सिंध जे किरोड़े माण्हुनि जी टीम बुखियनि जी, ॿी आहे ज़रदारी जी टीम। पोइ जे ज़रदारी जी टीम खटे थी वञे त मूंखे बि ॾुख थो थिए, असां सिंधियुनि जी टीम हाराए थी वञे त मूंखे तकलीफ़ थी थिए। पोइ चवंदी आहे बाबा उहो छो हाराए थी वञे? पोइ ॿुधाईंदो आहियांसि त बाबा हुननि वटि पैसा आहिनि लुट मार जा। पोइ बाबा हुन वटि पैसा कीअं आया? पोइ चवंदो पैसा हुकूमतनि में अची, पोइ हुकूमत में कीअं आया? बाबा इलेक्शन, पोइ इलेक्शन में कीअं था खटनि? बाबा वोट था ॾियनि। पोइ बाबा वोट केरु था ॾियनि? पोइ बाबा माण्हू था ॾियनि। पोइ माण्हू कहिड़ा? जेके तव्हीं चओ था असांजी टीम आहे। हा, पोइ बाबा तव्हांजी टीम हुननि जी टीम खे वोट छो थी ॾे? होॾां जे क्रिकेट जा मुक़ाबला आहिनि उहे टीमूं त ॿई हिक ॿिए जे ख़िलाफ़ आहिनि। तव्हीं चओ था तव्हांजी टीम खे दसे उहा टीम थी, ऐं जेका टीम तव्हांजी टीम खे दसे थी, तव्हांजी दसियल टीम वरी उन दसींदड़ टीम खे वोट थी ॾे, छो? हाणे हिकिड़ो जवाबु ॾियासि त जेके सिंधी मुआ पिया आहिनि, जेके सिंधी चिथिया पिया आहिनि, जेके सिंधी चिलिया पिया आहिनि, जिन जी नियाणियुनि सां ज़िना था थियनि, जिन जे ॿारनि जा लाश पिया आहिनि थरनि में बुख में, जिन जा हीअ बचड़ा आहिनि हिननि जे लाइ स्कूल कोन्हे, हीअ नंढिड़ो ॿारु वेठो आहे, हीअ वॾो थींदो हिन लाइ स्कूल कोन्हे, जेके सिंधियुनि खे वातनि में गुटका, गलनि में कैंसर आहिनि, जेके सिंधी कारी साईअ में वरतल आहिनि, हेपेटाइटिस में, जेके सिंधी खंघनि था त उन्हनि जो सॼो जिस्म, उन्हनि जो बलगम, उन्हनि जी छाती वॼे थी, जंहिंजे लाइ अस्पतालूं कोन्हनि, जिन सिंधियुनि लाइ स्कूल कोन्हनि, कॉलेज कोन्हनि, यूनिवर्सिटियूं कोन्हनि, दाख़िलाऊं अरबपतियुनि ऐं करोड़पतियुनि जे ॿारनि खे मिलनि थियूं, जिन सिंधियुनि लाइ का नौकिरी कान्हे। तव्हांजे ॻोठ में कंहिं माण्हू खे बिना पैसनि ऐं बिना सिफ़ारिश जे का नौकिरी मिली आहे? अदा मिली आहे? का कोन मिली आहे। का नौकिरी कान्हे, का नौकिरी कान्हे। जिन जे लाइ लोड शेडिंग जो ख़ात्मो कोन्हे, जिन में ॾींहं में 12-12 कलाक लाइट कान्हे, 18-18 कलाक कान्हे, जिन जूं नियाणियूं अॼु बि ॻोठनि में काठियूं ॿारे ऐं छेणा ॿारे तोड़ कनि थियूं ऐं ॿोड़ रधीनि थियूं, जिन जे सूबे मां पाकिस्तान जी 72% गैस निकिरे थी, ऐं उन्हनि जूं अंबड़ियूं उन सिंध जूं जंहिंजी 72% गैस आहे, उहे ईअं काठियूं करे फूकूं वेठियूं ॾियनि, टांडो ॿारियो, ऐं उहो काठ में कोयलनि खे, छेणनि खे, काठियुनि खे फूकूं ॾींदे उन्हनि जा मुंहं वीचारा सॼा छार सां ऐं रख सां भरिजो वञनि, उन्हनि जूं अखियूं धुएं जे करे काराटियूं वञनि। उहे नियाणियूं असांजूं धीअरूं, जिन खे असीं अम्मा अम्मा चवंदा आहियूं, धीअ खे पाण सिंधी इज़त वधा चवंदा आहियूं, अम्मा मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी जीजल आहे, मुंहिंजी ममड़ ई, अड़े मुंहिंजी अमड़। उहे अमड़ियूं नंढियूं थियनि थियूं त उन्हनि जा पेरनि में जुती कान्हे, कंडा पिया लॻनि, विचोली उमिरि जूं थियनि थियूं त उन्हनि जूं शादियूं कराए छॾियूं नंढपण में, उन्हनि जी पढ़ाई जा रस्ता बंदि आहिनि, वॾियूं थियनि थियूं 16 सालनि में शादी, 17 साल में कच्छ में ॿार, ऐं उहा ॿार बि संभाले, मुड़ुस जूं मारूं बि खाए, ऐं चुल्ह फूके, ऐं गटर वारे पाणीअ सां ॿारनि खे ॿोड़ बि रधे ॾे, ऐं पाणी मेलनि तां पाणी खणे हुन सां कपिड़ा बि धोए, वाहन जे किनारे ते लंघो त सही, सिंध जे ॻोठनि में वञो, कसी पई वहे पाणीअ जी, वाटर कोर्स पियो वहे, उनजे ॿिन्ही पासे असांजूं सिंध जूं अमड़ियूं वेठियूं आहिनि, वेचारियूं थाल कपिड़नि जा भरे उन गंदे पाणी मां वेठियूं कपिड़ा धोए, जिते ढोर पिया पाणी पीअनि। ही मॉडर्न सिंध, खरबपती सिंध,
खरबपति सिंध खरबपति उन जूं माऊं वाहन जे किनारे ते कपिड़ा रखियो धोइन पियूं, वरी का फट फटियो का मोटरसाइकिल लंघे त वरी वीचारी मुंहुं लिकाइनि, वरी ही घूंघट कढनि ऐं वरी मटियो वञे त वरी कपिड़ा सौंटी खणियो सुक धोइन पियूं। न उन्हनि वटि वॉशिंग मशीनूं आहिनि, न उन्हनि जे घरनि में सुई गैस आहे, न चुल्हा आहिनि, न ओवन आहिनि, न माइक्रोवेव आहिनि, न रेफ्रिजरेटर आहिनि, न उन्हनि जे घरनि में को सुठो हंधु आहे सुम्हण लाइ, न उन्हनि जे बचनि लाइ 3 टाइम मानी आहे, न उन जे बीमार ॿार लाइ का अस्पताल आहे, न उन जे ॿार लाइ को स्कूल आहे। उन्हनि लाइ मुस्तक़बिल जो को ख़्वाब कोन्हे, उन्हनि लाइ का उमेद ई कान्हे। सिंध जी माउनि लाइ, सिंध जे न्याणियुनि लाइ, हिननि बचिड़नि लाइ का उमेद ई कान्हे। उहा उमेद कंहिं मारी आहे? उहा उमेद को अमेरिका कोन अची मारी आहे। तव्हां खां उहा उमेद, उहो आसरो, उहा वाहर को अमेरिकी सदर कोन अची खसी आहे ट्रंप, न को प्यूतन अची माल खसे वियो आहे, न को सऊदी अरब जो बादशाह अची तव्हांजा टपड़ खणी वियो आहे। तव्हांजा टपड़ खणी वियो आहे आसिफ ज़रदारी, ऐं उन आसिफ ज़रदारी खे इक़्तिदार में वरी तव्हीं था चुनियो। तव्हांजा सभु टपड़, तुंहिंजा टपड़ केरु खाई वियो आहे? केरु? नालो खण। आसिफ। छा नालो अथई? रांझन। रांझन खे ख़बर आहे त मुंहिंजा टपड़ आसिफ खाई वियो आहे, ऐं उन आसिफ खे वरी ॻोठ जो को चङो मुड़ुसु चए थो रांझन वेह गाॾी ते, पा बिरयानी जी थैली उछलायो, ॾींहुं फ़क़ीर खे उछलाइबी आहे। जीअं पाण पछाड़ी में शादीअ ते मानी बचाए पिया पाण कुतनि खे ॾींदा आहियूं, ईअं खणी सिंधियुनि खे हिकिड़ी पा बिरयानी जी थैली ते सिंधियुनि खे डोड़ाए 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 बसनि में गाॾियुनि में वाड़ियो, 200 रुपया पूए जा ॾियो, उनजे ॾाॾे परॾाॾे लाइ दुआ जा 2 हथ खणियो, ॾाढो गुज़ारियो, फाते ते आयो आहे 5 सालनि खां पोइ। 5 सालनि खां पोइ विया न जेका बाबा विया हमरा वॾेरा, ख़बर पए ते फोतगी थी, वञी दुआ हथ खईं, दुआ हथ खईं, चई मरहूम ज़बरदस्ती, पोइ चई मरहूम सां मुंहिंजा तमामु वेझा तालुकात हुआ, त हमरा विधो कुआड़ी हथ में, चई मरहूम त मुंहिंजी माउ हुई, उन सां तुंहिंजा वेझा तालुकात कीअं हुआ? हुनखे ख़बर ई कान्हे, हुन सम्झो को मुड़ुसु मरी वियो आहे, त चई मरहूम सां मुंहिंजा वेझा तालुकात हुआ, चई अबा गुज़ारे विया, मां सां तुंहिंजा वेझा तालुकात कीअं था? ही ठगनि जो टोलो 5 सालनि खां फारक, पोइ रांझन खे विहारींदा फटफट ते, पोइ चवनि था अबा हल आमा बेनज़ीर हली वई, रांझन में रोईंदो वञे फटफट ते हेठि अधी बेनज़ीर हली वई, बेजा तीर बेजा अॻियां हिकिड़ो नचो थो वञे चरियो, रांझन वञो ठपे पे ठपा तीर पे ठपा, हाणे संधा टपड़ सभु खपायो, रांझन वरी घर, रांझन वरी वेठो पान ऐं गुटको खाए, उहो पैसा सभु खणी हले, पैसा सभु छा अधो मुंहुं अधी ॼाई असीं ओतिरे जा ओतिरा, अंधी जहिड़ी पेके तहिड़ी सावरे, रांझन घर वेठो आहे, टपड़ सभु ज़रदारी खाई वियो, ज़रदारी वेठो आहे दुबई। चए थो बेनज़ीर साहिबा वाइदो करे वई, हा सही आहे, हे ॿुधो हिन जी ॻाल्हि ॿुधो, हिन चाटे जी ॻाल्हि ॿुधो, हाई लेवल तां शुरू थियो आहे इहो भुटो नाहे छा आहे? घुट्टो पूड़ी, कुत्तो पूड़ी कहिड़ी आहे? मेन पूड़ी, कुत्ता पूड़ी, घुट्टो घुटो, वो तव्हांजे खरबों अरबों पति खां शुरू थियो आहे, अरबपतियुनि खरबनि पति खां शुरू थियो आहे। ये अरबपति खरबपति केरु आहिनि? ये अरबपति खरबपति इक़्तिदार कंहिं वटि आहे? ज़रदारी। सिंध जी हुकूमत कंहिं वटि आहे? 10 साल खां हुकूमत में केरु वेठो आहे? सिंध जी सिहत डिपार्टमेंट जो इंचार्ज केरु आहे? ज़रदारी। सिंध जी हेल्थ जी वज़ारत कंहिं वटि आहे? सिंध जे पाणी जी वज़ारत कंहिं वटि आहे? सिंध जी तइलीम जी वज़ारत कंहिं वटि आहे? सिंध जी समूरी ज़मीनुनि जो रेवेन्यू जो हिसाब किताब कंहिं वटि आहे? सिंध जे समूरनि इक़्तिदार जे वसीलनि जो मालिक केरु आहे हींअर? 10 सालनि खां हुकूमत में केरु आहे? पाकिस्तान जो सदर केरु हो हींअर? वज़ीर आज़म उन खां अॻु में कंहिंजो? यूसुफ रज़ा गिलानी कंहिंजो? ज़रदारी जो। सभु टपड़ ज़रदारी। पोइ वरी ज़रदारी जो एजेंट हर जाइ हिकिड़ो वेठो हूंदो, उहो चवंदो आहे दा तुंहिंजो नसीब नियाको न्याणी जे नसीब में माल खाई वेंदो। ज़रदारी जो टटू हर जाइ ते हिकिड़ो वेठो हूंदो, उहो ज़रदारी जो टटू वरी ज़रदारी जी वज़ाहत कंदो। जेॾा वेंदो न दादू वेंदो, लाड़काणे वेंदो, उहो वॾेरा वेठा हूंदा, उहे वरी तव्हांखे चवंदा हल बिरयानी पा थैली थो ॾे, हल ठपे ते ठपा ज़रदारी खे वोट था ॾियो, उहो वरी वज़ाहतूं कंदो, ॻाल्हियूं मुंझाईंदो हर जाइ। तूं हीउ चवंदो आहे ज़रदारी टपड़ खाई वियो आहे, उहो चवंदो आहे दा तुंहिंजो नसीब आहे, तूं पाण पियो लोड़ी, तुंहिंजो नसीब आहे। तंहिंजे करे जेको ज़रदारी आहे, ज़रदारी हिकिड़ो कैंसर आहे। सिंध में ज़रदारी छा आहे? कैंसर आहे। उन कैंसर मां जेसीं कैंसर खे वढे कोन कढंदव सिंधियो, पंहिंजूं ज़मीनूं, पंहिंजा मालिकियूं, पंहिंजा घर, पंहिंजूं इज़तूं, पंहिंजो वकार चाहियो था, पंहिंजा वसीला चाहियो था, पंहिंजी मालिकी चाहियो था, पंहिंजे हिननि बच्चनि जो मुस्तक़बिल चाहियो था, त करप्शन जे ख़िलाफ़ु विढ़णो पवंदो।
करप्शन के खिलाफ लठ खणी धोखो खणी न, वोट ज़रिए विहणो पवंदो, ठप्पे ज़रिए विहणो पवंदो। यज़ीद जो निशान जेको आहे उन सां जंग लड़नी पवंदी। ये यज़ीद जो निशान कहिड़ो? तीर। यज़ीद जो निशान कहिड़ो? तीर। उन सां विहणो पवंदो, उन जे ख़िलाफ़ जंग करणी पवंदी, सिंध खे मटाइणो पवंदो। ऐं तव्हां सभिनी खां पुछां थो, जिन में ईमान आहे, जिन में गैरत आहे, जिन खे पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल अज़ीज़ आहे, उन्हनि सभिनी खां पुछां थो त हिन दफ़े ज़रदारी टोले खे माफ़ी ॾींदो या उन सां मुक़ाबिलो कंदो? छा कंदो? मुक़ाबिलो थींदो त पोइ पाण दसींदासीं, ज़रदारी खे दसींदासीं, ज़रदारी जे करप्ट टोले खे दसींदासीं ऐं इक़्तिदार सिंध जे माण्हुनि खे वठी ॾींदासीं। जी एसन।